धाबे जी ख़बर शामिल कंदासीं। रिपोर्ट कर रहा है ज़ुहैब शेख। धाबे जी लॻ बच्चू कोलीअ में पीपी अॻुवाण आशिक अली ज़रदारी पानी लाइन जो संगे बुनियाद रखियो, जेको वाटर बोर्ड मां पानी मंज़ूर करायो आहे। इलाइक़े जे मौज़ शख़्सियत रईस धाणी बख़्श बिरोही पीपी अॻुवाण आशिक अली ज़रदारी जो शुक्रियो अदा कयो ऐं चयो त पाणीअ जो पुराणो मसइलो आहे, जेको हल न थी सघियो, पर हाणे पीपल्स पार्टी जे एमपीए हाजी अली हसन ज़रदारी पानी ॾियण जो वाइदो कयो ऐं पूरो कयो आहे। अॼु असां ख़ुशि आहियूं। मीडिया सां ॻाल्हाईंदे पीपी अॻुवाण आशिक अली ज़रदारी चयो त पीपल्स पार्टी जो मंशूर आहे, मंशूर अवाम जी ख़िदमत करणु आहे। पाणी ज़िंदगी आहे, इंसान जो जियापो आहे। हे ॻोठाणा असांजा वोटर आहिनि। पाणी न ॾिनो आहे। इनशा अल्लाह आहिस्ते आहिस्ते हिते जे अवाम जा सभई मसइला हल थींदा। उन मौक़े ते अॻूणे नाज़िम पीर बख़्श कलमती पिण मौजूद हो, जंहिं आशिक अली ज़रदारीअ जा थोरा मञा। ॻोठाणनि पीपी अॻुवाण जो भरपूर इस्तक़बाल कयो, गुलनि जी वर्खा कई, सिंध जी सक़ाफ़त अजरक जा तोहफ़ा पेश कया ऐं रईस धणी बख़्श बिरोही समेत सभिनी अॻुवाणनि खे एतमाद ॾिनो त जाइज़ मसइला सिर्फ़ पीपल्स पार्टी हल कंदी। ॻोठाणनि पाणीअ जे इफ़्तिताह जे मौक़े ते दुहिल धमामन सां ख़ुशी मल्हाई। इलाइक़े में अमन अमान क़ाइमु रखणु, ॾोहारियुनि ख़िलाफ़ क्रैकडाउन करणु ऐं मुनशियात ते कंट्रोल करण ते एसएचओ धाबे जी मुबीन अमन पहियार जा थोरा मञा ऐं अजरकूं पारायूं।